चीफ जे मुलाज़मत जे मुद्दे में वाध वक़्त बि 5 मुसविदा तैयार थिया हुआ। इमरान ख़ान पंहिंजा सियासतदान बि मुश्किल सां संभाले वेठो आहे। ईंदड़ वारो पीपल्स पार्टी जो हूंदो। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त ख़बर नाहे त DGISI जी मुक़ररीअ जो फ़ैसिलो तब्दील थींदो या बरक़रार रहंदो। आसिफ ज़रदारी नए DGISI बाबति सवाल जे जवाब में टहकड़नि में इहो जवाब ॾिनो आहे। संदसि चवणो त हुकूमत नाअहल आहे। आर्मी चीफ जे मुलाज़मत जे मुद्दे में वाध वक़्त बि 5 मुसविदा तैयार थिया हुआ। इमरान ख़ान पंहिंजा सियासतदान बि मुश्किल सां संभाले वेठो आहे। ईंदड़ वारो पीपल्स पार्टी जो हूंदो। तकरीरियां हो रही हैं, समन जारी हुआ नहीं हुआ, क्या कहना चाहेंगे? मेरा समन DGISI कौन बनेगा? आप क्या समझते हैं कि पीपल्स पार्टी का क्या स्टांस है इसमें? पीपल्स पार्टी का पहले दिन से स्टांस है कि ये इनकॉम्पिटेंट है। इसको इनकॉम्पिटेंसी में इसने पहले भी जब एक्सटेंशन दे दी थी तो 5 इसने वो बनवाए थे ड्राफ्ट। तो अभी भी वही इशू है, बेसिकली इज इनकॉम्पिटेंट। सर ये एहसाब कब तक चलता रहेगा? एहसाब का अमल कब तक चलता रहेगा? जब तक तुम्हारी इकॉनमी और नीचे नहीं आ जाती। खान साहब ये सूरत हाल संभाल सकेंगे? पॉलिटिशियन भी बड़ी मुश्किल से संभालेंगे। सर क्या कहेंगे, न्याय जो हुकूमत नया ऑर्डिनेंस लाई है अपने दफा के लिए लेके आई, क्योंकि हुकूमत तो तकरीबन अपनी मुद्दत पूरी करी, क्या कहेंगे? बिल्कुल अपने दफा के लिए लाएंगे। क्या आप इसे चैलेंज करना चाहेंगे? सुप्रीम कोर्ट में वैसे ही चैलेंज हुआ हुआ है। तकरीरियां हो रही हैं, समन कराची में ख़बर शामिल क्यों था। एहतसाब अदालत में आसिफ अली ज़रदारी और यूसुफ रज़ा गिलानी ख़िलाफ़ तोशाखाना रेफरेंस जी ॿुधणी थी आहे। तोशाखाना रेफरेंस ते आसिफ ज़रदारी जी दरख़्वास्त ते नैब पारां जवाब जमा न करायो वियो। नैब प्रोसिक्यूटर जो चवणु हो त जवाब मंज़ूरीअ जे मरहले में आहे, जल्द जमा करायो वेंदो। वकील फारूक एच नाइक जो चवणु हो त हाणे त तरमीमी ऑर्डिनेंस बाद नैब बि कमु रोके छॾियो आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। एहतसाब अदालत में आसिफ अली ज़रदारी और यूसुफ रज़ा गिलानी ख़िलाफ़ तोशाखाना रेफरेंस जी ॿुधणी थी आहे। तोशाखाना रेफरेंस ते आसिफ ज़रदारी जी दरख़्वास्त ते नैब पारां जवाब जमा न करायो वियो। नैब प्रोसिक्यूटर अदालत खे ॿुधायो त जवाब मंज़ूरीअ जे मरहले में आहे, जल्द जमा करायो वेंदो। जिते वकील फारूक एच नाइक जो चवणो त हाणे त तरमीमी ऑर्डिनेंस बि बाद नैब बि कमु रोके छॾियो आहे।